नाज़रीन हिते ॾहरकी मां रिपोर्ट शामिल कंदासीं त अल ख़िदमत फाउंडेशन ज़िले घोटकी पारां अॼु ॾहरकी प्रेस क्लब में हिकु तक़रीब मुनक़िद कई वई। हुन प्रोग्राम में 46 माज़ूरनि में व्हील चेयर विरायूं वयूं आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ॾहरकी मां कराची एक्सप्रेस न्यूज़ जो रिपोर्टर लालचंद मोटवाणी। जी लालचंद, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। अल ख़िदमत फाउंडेशन ज़िला घोटकी पारां अॼु ॾेरकी प्रेस क्लब में हिकु तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं जा महिमान ख़ासि मोहतरम मोहम्मद ज़ाकिर साहब, असिस्टेंट कमिश्नर ॾेरकी मोहतरम मोहम्मद ज़ीशान, सदर अल ख़िदमत फाउंडेशन ज़िला घोटकी मोहतरम मुफ्ती मोहम्मद यूसुफ मज़ारी साहब, अमीर जमायत इस्लामी साहिब ज़िला घोटकी मोहतरम सिकंदर अली साहब, प्रोग्राम मैनेजर अल ख़िदमत फाउंडेशन ज़िला घोटकी हुआ। इन प्रोग्राम में 46 माज़ूरनि में व्हील चेयर्स विरायूं वयूं। तक़रीब खे ख़िताब कंदे सदर अल ख़िदमत ऐं अमीर जमायत इस्लामी ज़िले घोटकी चयो त अल ख़िदमत फाउंडेशन हर शोबे में ख़िदमत जे जज़्बे सां मुआशरे जी भलाई लाइ हर शोबे में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। अॼु असां उन्हनि माज़ूरनि खे माज़ूर न पर बहादुर चवंदा आहियूं, छाकाणि त उहे माण्हू वॾी तकलीफ़ सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जंहिं ते असां खेनि ख़िराज तहसीन पेश करियूं था। घोटकी ज़िले में ताज़नि बरसातियुनि ऐं ॿोॾ सबबि मुतासिर ख़ानदाननि लाइ 5 करोड़ खां वधीक जा फ़िलाई कम कया विया, जंहिं लाइ अल ख़िदमत ऐं जमायत इस्लामी घोटकी ज़िले जी इंतिज़ामिया पारां भरपूर साकार कयो पियो वञे। मोहतरम मोहम्मद ज़ाकिर, असिस्टेंट कमिश्नर ॾेरकी, चयो त अॼु अल ख़िदमत जी टीम सां मुलाक़ात करे ऐं संदसि फ़िलाई कम ॾिसी ख़ुशी थी आहे। असांजी सरकारी सपोर्ट हमेशह तव्हां सां गॾु आहे। उमेद आहे त अल ख़िदमत मुस्तक़बिल में बि समाज जी भलाई लाइ कमु कंदी। जी